खुशखबरी अवामी न्यूज़ ता खुशखबरी तवाजो पंहिंजो सैयद हसनैन शाह बुखारी दोस्तों ख्वाहिशमंद दोस्तन जी असांखे ज़रूरत आहे जेको न्यूज़ कास्ट असां सां हिनी नंबर ते 03009706 ते राब्तो कंदा त हुनजी वॾी महिरबानी। तवाजो पंहिंजो नेटवर्क ज़िले घोटकी में तमामु बहितरीन नेटवर्क अची चुको आहे जेको हर ख़बर ते नज़र रखे पियो, मज़लूम जी आवाज़ खे आला ऐवाननि ते पहुचाए पियो। अवामी न्यूज़ तां हर ख़बर तव्हांखे मिलंदी ऐं असांखे न्यूज़ कास्ट जी सख़्त ज़रूरत आहे। हिनी नंबर ते राब्तो कंदा 0300976201 ते। तव्हांजी वॾी महिरबानी थी। तव्हांजो पंहिंजो सैयद हसनैन शाह बुखारी हिकु भेरो ॿीहर खुशखबरी।